दादू में उमरबाब चांडियो जे 3 घरबातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमरबाब चांडियो, सरदार चांडियो, बुरहान खान चांडियो, SHO ऐं जवाबदार सत्तार चांडियो पेश थिया। केस जे जांच ऑफिसर एजाज़ भट्टी खां इल्ज़ाम हेठि आयल धुर जा वकील आरी पुछा कंदा, जॾहिं त दरख़्वास्त ॾियण बावजूद मुखालिफ़नि धुर पाण सां गैर ज़रूरी माण्हू वठी अचनि था। उमरबाब चांडियो जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे दादू मां जिते उमरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमरबाब चांडियो, सरदार चांडियो, बुरहान खान चांडियो, SHO ऐं जवाबदार सत्तार चांडियो पेश थिया। केस जे जांच ऑफिसर एजाज़ भट्टी खां इल्ज़ाम हेठि आयल धुर जा वकील आरी पुछा कंदा, दरख़्वास्त ॾियण बावजूद मुखालिफ़नि धुर पाण सां गैर ज़रूरी माण्हू वठी अचनि था। उमरबाब चांडियो जो चवणु आहे। अहम ख़बर आहे दादू खां उमरबाब चांडियो जे 3 घरबातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमरबाब चांडियो, सरदार चांडियो, बुरहान खान चांडियो, SHO ऐं जवाबदार सत्तार चांडियो अदालत में पेश थिया आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद दादू खां दानिश कुश्क। जी दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, उमरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कंवर जी अदालत में हिन वक़्तु जारी आहे। उमरबाब चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुती आहे, जंहिं ते इल्ज़ाम हेठि आयल सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो उहे अदालत में पेश थिया आहिनि। जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि खे पुलिस जेको आहे सो अदालत में पेश कयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो त ॿुधणी दौरान उमरबाब चांडियो इहो एतिजाज कयो आहे त जेके इल्ज़ाम हेठि आयल धुर आहे उन्हनि जा जेके माण्हू आहिनि गैर ज़रूरी उहे ॿुधणीअ ते अचनि था ऐं उहे अदालती कमरे में केस हलंदड़ केस दौरान जेको आहे सो जुमिला कशनि था त तव्हां हिन केस जो जेको आहे सो फ़ैसिलो वठी ॾेखारियो ऐं हिरासत कनि था। अहिड़ी अदालत खे दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। अदालत जेको आहे सो पाबंद कयो मुखालिफ़ धुर खे त उहे पाण सां गॾु गैर ज़रूरी माण्हू जेके आहिनि उहे अदालत में न आणनि, पर उन बावजूद हे ॿी ॿुधणी आहे त गैर ज़रूरी माण्हू जेके आहिनि उहे अदालती कमरे में वेहनि था ऐं बासर जेके आहिनि इल्ज़ाम हेठि आयल धुर उहे पंहिंजा पाण सां गॾु जेको आहे सो माण्हू वठी था अचनि, जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत कनि था। उन अदालत चीफ जस्टिस ऑफ सिंध खां इहो ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां इहो मुतालबो कयो आहे त नोटिस वठी गैर ज़रूरी माण्हू जेके अदालत में ॿुधणी दौरान अचनि था उन्हनि ते पाबंदी लॻाई वञे ऐं केस में जेको आहे हलायो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी दानिश अपडेट करण लाइ।